छोरा कन खोले ॿुधो, घर ठहंदो आहे औरत सां। असां त टई छड़ा पिया रहूं, जेकॾहिं असां मां केरु हिकु शादी करे त घर संभालण वारी थींदी न। बाबा इहो बार खणण लाइ मां तयार आहियां, पर संग किथां मिले ई कोन थो। तुंहिंजी किस्मत फिटल आहे, तूं शादी करण जा ख्वाब दिल मां कढी छॾ। हा पुट, अब्बा सही पियो चए, तूं पंहिंजे दिल मां इहो शादी वारो ख्याल कढी छॾ। मुंहिंजे लाइ सोच, मुंहिंजे लाइ। मामा तूं बि उबत न कर, अच्छी ॾाढ़ी में हाणे तूं शादी कंदे। छोरा तव्हांखे संग मिलनि कोन था त मां छा कयां, बाक़ी मूंखे पकी पौड़ी मिली वेंदी। बाबा जेकॾहिं अब्बास राज़ी थिए थो न, पोइ मुंहिंजी शादी थी सघे थी। अदी तोसां शादी करण लाइ राज़ी न आहे, बार बार थो चई त अब्बास राज़ी थिए। छा भला मां तोसां शादी कंदुसि जो मां राज़ी थियां? उहो त मां ई ॾिसां पियो त तव्हांखे छोकिरियूं कोन मिलंदियूं, बाक़ी तव्हांखे मुड़ुसु ॾेई रवानो कबो। अॼु खां पोइ हिन घर में केर बि शादी जी ॻाल्हि न कंदो। पहिरियां महिनत मज़दूरी कंदासीं, माल मिल्कियत ठाहींदासीं, कारूं वठंदासीं, पोइ शादी जो सोचींदासीं। ठरा ठरा वठी गॾा गॾा कोन था सघूं, वरी छोरो कारूं वठंदो। मामा दुकान ते नंढनि ॿारनि वारियूं कारूं मिली वेंदियूं, उहो वठी सघां थो। कार त मिड़े कार आहे, पोइ दुकान वारी वठे या शोरूम वारी वठे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।